जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं। हिक पासे सख़्त गर्मी आहे, ॿिए पासे लोड शेडिंग आहे, जंहिंजे करे बि आवाम जे अंजनि में वाधारो थी वियो आहे ऐं ख़ासि तौर ते सख़्त गर्मीअ जे करे ॿारनि में, वॾनि में, पकनि पोढ़नि में गैस्ट्रो ऐं डायरिया समेत मलेरिया बि वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त ख़ैरपुर में, जाती, मलीर में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, कंबर शिदात कोट में, जैकबाबाद में, कशमोर में, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो डायरिया वबाई सूरत अख़्तियार करे वयूं आहिनि। ऐं जाती में त कुझु ॾींहं पहिरियां अहिड़ी हालत हुई त बिस्तरनि जी खोट हुई ऐं मरीज़ ऐं ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि खे हेठि ज़मीन ते सुम्हारे ऐं उन्हनि जो हुते इलाजु कयो पियो वियो। मलीर जो ज़िक्र कंदासीं। मलीर में बि सूरत हाल जेका आहे उहा अहिड़ी आहे ऐं 300 खां वधीक मरीज़ जेके आहिनि उहे इस्पतालुनि भेड़ा थिया आहिनि। उन्हनि जो मेमणगोड़ जी इस्पताल में इलाजु जे लाइ उहे हुते पहुता आहिनि। छा सूरत हाल आहे ऐं डॉक्टर्स ऐं सहूलियतुनि जे हवाले सां बि जाइज़ो वठंदासीं। गॾा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंगी असांखे जॉइन कयो आहे। मंज़ूर, प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी जी वरी महिरबानी। छा सूरत हाल आहे मंज़ूर? मलीर, गॾाब में मलेरिया, ख़ासि तौर ते जेका गैस्ट्रो ऐं डायरिया आहे उन में विवाद अची वई आहे गर्मीअ में शिदत खां पोइ। जी, दरसाणो छनो यूनियन काउंसिल जो आहे शीदी ॻोठ, जिथे 28 जून खां जेको आहे गैस्ट्रो ऐं डायरिया जेकी आहे उहो वबाई जेको आहे सूरत इख्तियार करे छॾी आहे। जंहिं सबबु 28 जून खां जेको आहे जेके केस रिपोर्ट थिया आहिनि, लॻभॻि 250 खां वधीक जेके आहिनि केस रिपोर्ट थिया, जंहिंमें हिकु नीगरी समेत 3 औरतूं आहिनि जेके आबदा आहे, नाथल आहे ऐं नसीमा आहे जेके फ़ौत थी वियूं आहिनि। जंहिंखां पोइ हिकिड़ो थरसलो मची वियो हुयो मलीर सॼे जे अंदरि ऐं मेमणगोड़ इस्पताल में मरीज़नि जो तादादु ॾींहों ॾींहुं वधणु लॻो। त DHO जेको आहे डॉक्टर जमील अहमद ऐं जेको आहे सूबाई वज़ीर सेक्रेटरी सिहत तरफ़ां जेको हिकिड़ो विज़िट बि कयो वियो ऐं उते जेको अंदरि जेके ज़ेर ज़मीन जेके टैंकियूं आहिनि पाणी जूं, उन्हनि जी बि चकास कई वई। उहे गंदगी जे वर चढ़ियल हुयूं, जिते नमूना वरिता विया, पर उन बावजूदि बि उते कैंप्स लॻायूं वयूं, पर उन ते ज़ाब्तो न आहे अची सघियो। हिन वक़्तु बि जेको आहे वरी तादाद में जेके आहिनि मासूम ॿार आहिनि, औरतूं आहिनि, नौजवान आहिनि ऐं जेको आहे पोढ़ा आहिनि जेके इस्पताल में दाख़िल कया विया आहिनि, जिन जो इलाजु हलंदड़ आहे। त इहा जेकी सॼी सूरत हाल आहे, 20 लख आबादी आहे मलीर जे अंदरि, पर हिकु नंढो जेको शीदी ॻोठ आहे उनखे बि जेको आहे सिहत खातो जेको आहे कंट्रोल न पियो करे ऐं हींअर जेको आहे गैस्ट्रो जेको आहे वबाई जेको आहे सूरत इख्तियार करे वई आहे। जंहिं सबबु जेको आहे ॻोठनि जे अंदरि हिकिड़ो ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। जेको आहे सिहत खाते अञा ताईं तुर्त अहिड़ा क़दम न खयां आहिनि त जीअं हिन ते ज़ाब्तो आणे सघिजे। जी वॾी महिरबानी मंज़ूर इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे, तिबी माहिर आहिनि ऐं हेल्थ एक्टिविस्ट आहिनि, डॉक्टर अशोथामा असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी। वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, गर्मीअ में वाध खां पोइ गैस्ट्रो ऐं डायरिया में वाध थी वई आहे। बिजली न हुजण जे करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिंजे करे मलेरिया बि वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। ऐं जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त मलीर जो दरसाणो छनो आहे, दरसाणे छने जो ॻोठु आहे शीदी ॻोठु, जिते 250 खां वधीक जेके आहिनि उहे मरीज़ डायरिया ऐं गैस्ट्रो सबबु मेमणगोड़ इस्पताल में दाख़िल कया विया आहिनि। ऐं जेके उते पाणी सप्लाई वारियूं टांकियूं आहिनि उन्हनि में गंदगी जा नमूना मिलिया आहिनि। उन सां गॾोगॾु जाती समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि साॻी सूरत हाल आहे। कीअं था ॾिसो, तव्हांजी बि नज़र आहे सॼी सूरत हाल ते, अव्हां कीअं पिया मुशाहिदो कयो? हीअ जेका ताज़ा अंग अखर या जेके ताज़ा केस रिपोर्ट थिया आहिनि, गैस्ट्रो डायरिया वॉमिटिंग ऐं हुन सां गॾोगॾु जेके मलेरियल केसिस जेके साम्हूं आया आहिनि, हाणे हिन जो हिकिड़ो जेको सबबु सम्झ में अचे थो उहो आहे वेझड़ जा जेके मुख़्तलिफ़ जेके बरसातूं या फ्लड या उन सॼी सूरत हाल जे करे जेका वॾे पैमाने ते सिंध में जेका डिस्प्लेसमेंट थी ऐं माण्हू पंहिंजनि घरनि तरनि खां तड़िजी या त कैंपुनि में अची रहिया या वरी उन्हनि जेके हिकिड़ा जेके आर्ज़ी तौरु या टेम्पररी जेके आहिनि पंहिंजा घरवंदा ठाहिया या कैंप लाइफ शुरू कई। हाणे उन में इहो हिकिड़ो ख़तरो मौजूदु हुयो ऐं तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल मार्च अप्रैल में जेको आहे WHO ऐं सद गवर्नमेंट जी जेका हेल्थ केयर जा जेके एजेंसीज़ आहिनि उन्हनि अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी रिपोर्ट बि ॾिनी हुई, बल्कि हिकिड़े क़िस्म जी तंबीब हुई, अलॉर्प हुयो त इन सॼी सूरत हाल जो अॻियां हली जेको आहे हिन क़िस्म जा आउटबर्स्ट थी सघनि पिया।
मुंहिंजे ख़्याल में ही सिचुएशन जेका आहे का अणथिणी या अचानक इन करे कोन्हे जो गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी सिंध में ही जेका सॼी सूरताल थी आहे, जेका क्लाइमेट चेंज आहे या जेको एनवायरमेंटली जेका सभु शयूं थियूं आहिनि, जंहिंजे करे गर्मी बि तमामु घणी वधी आहे ऐं सॼी जेका मौसमी सूरताल ऐं उन खां अलावा जेके असांजा वाटर रिसोर्सिस आहिनि उहे बि वॾे पैमाने ते उहे सभु डैमेज थिया आहिनि। हिकु त अॻे कई पाणी जी खोट ऐं उहा वरी साफ़ पाणी न हुजण वारो जेको मामिलो हुयो उहो त रिकॉर्ड ते ई रहियो आहे। पर हिन जेका गुज़िरियल कुझु महीननि जी जेका सूरताल आहे, बल्कि गुज़िरियल साल खां वठी चइजे त ही उनखे वधीक उन जेको आहे बदतरीन सूरताल ॾे धिकियो आहे ऐं उनजे करे ही असांखे ही सॼी सूरताल असांजे साम्हूं आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब, बिल्कुलु सही था चओ त उन सूरत हाल जेका बरसाति वारी हुई, ॿोॾि वारी हुई, डरपराण हुई, आरज़ी जेके माण्हुनि रिहाइशूं अख़्तियार कयूं, उन में बि केतिरा ई मसइला हुया। पीअण जो साफ़ु पाणी जेको आहे उहो हिकिड़ो वॾो मसइलो रहियो आहे। शहरी इलाइक़ा हुजनि या ॿेराड़ी वारा इलाइक़ा हुजनि, शहरी इलाइक़नि में त वरी इहो आहे त आर ओ ऐं फिल्टर प्लांट्स ऐं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, उनजा मुतबादिल आहिनि, पर ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में माण्हू जेको सेंखे वारो जर जो पाणी आहे उहो पीअण ते मजबूर हूंदा आहिनि। क्लाइमेट चेंज खां पोइ त वरी अञा वधीक तब्दीली आई आहे। सिम नालनि जे करे जेको जर ख़राबु थियो आहे, पाणी न अचण जे करे जेको जर ख़राबु थियो आहे, जर सुको आहे, त उहो हिकु पंहिंजे जॻह ते हिकिड़ो वॾो डिबेट आहे। वाटर कमीशन जी रिपोर्ट तव्हांजे आॾो आहे, मामला सभु साॻा आहिनि, पर जेके पाणी फ़राहम करण वारी जेका ज़िम्मेवारी आहे उहा ई असां पूरी कोन करे सघिया आहियूं त आम माण्हूअ खे पीअण जो साफ़ु पाणी मुयसर हुजे। जेकॾहिं उहो पाणी नथो पीए, साफ़ु पाणी नथो पीए, त उहो गुर्दनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थिए थो, इस्पतालुनि में पहुचे थो त इस्पतालुनि में हालत जेका आहे उहा अबतर आहे। जाती में बि कुझु ॾींहं पहिरियां रिपोर्ट थियो त उहे जेके मरीज़ आहिनि उहे हेठि ज़मीन ते कैपेसिटी कोन हुई ऐं यकीनी तौर ते हर इस्पताल, हर रूरल हेल्थ सेंटर या जेको BHU आहे उन्हनि जा हिकिड़ी पंहिंजी कैपेसिटी आहे, पर असां वटि सहूलियतुनि जी अणाट आहे। इहा शइ त कंहिंखां लिकल कोन्हे का। तव्हांजो बिल्कुलु इहो हिकिड़ो दुरुस्त तव्हां ओवरव्यू कयो आहे सॼी सूरत जो, लेकिन छाकाणि त हीअ जेको हिकिड़ी स्पेसिफिक जेका बीमारी चइजे या जंहिंजे करे ख़ासि तौर ते असांजा जेके नंढी उमिरि जा ॿार आहिनि ऐं ॻोठाणी ज़िंदगी जा हुअं त मुख़्तलिफ़ एज ग्रुप जा सभु माण्हू जेके आहिनि, हिन जेका डायरियल आउटबर्स्ट आहे या हिन जेको गैस्ट्रो सां रिलेटिव जेके बीमारियूं आहिनि ऐं यकीननि जो वॾे में वॾो कारण त साफ़ु पाणी जी जेका आहे अणाठ ई आहे। ऐं न फ़क़ति पाणी जी अणाठ आहे पर ॿिया जेके खाद खुराक जा मसइला आहिनि ऐं इन सां ई जुड़ियल वरी जेका असां वटि जेका ॻोठाणी ज़िंदगीअ में जेको ओपन डेफिकेशन या जेको असां वटि खुलियल नमूने जेको आहे पंहिंजो पायखाने करण वारो जेको सॼो मामिलो आहे, हाणे इहे सभु गॾियल सॼियल मामला आहिनि जंहिंजे करे हिकिड़ी तमामु वर्स्ट सूरताल हिकिड़े डिघे अरसे खां आहे ऐं इहो वक़्तु ब वक़्तु जेको आहे इहे माना अहिड़े क़िस्म जा मामला थींदा पिया रहनि। हाणे इन में ॾाढा जेके अंग अखर आहिनि उहे इंतिहाई अलॉर्मिंग आहिनि। 2019 में जेको आहे पाकिस्तान में हिकिड़ो वॾो तइदाद जेको आहे थाउज़ेंड्स में, हज़ारनि में जेको आहे ॿारनि जूं डेथ थियूं आहिनि बिकॉज़ ऑफ डायरिया। हालांकि मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां हीअ जेके डायरिया या वॉमिटिंग या गैस्ट्रो जा जेके मामला आहिनि इहे असां हिनखे प्रिवेंटेबल डिज़ीज़ चवंदा आहियूं, माना जेके थोरे बि एजुकेशन सां, थोरे बि एहतियात सां, थोरी बि जेको आहे केयर करण सां उनखां बचाए सघिजे थो पंहिंजे ॿारनि खे। पर जेकॾहिं उन्हनि खे इहा बीमारी थी वञे, उन में हिकिड़ी शदीद क़िस्म जी जेका डिहाइड्रेशन थींदी आहे ऐं उहा डायरिया जेका आहे बिलडी डायरिया जी सूरत लाइ अख़्तियार करे वेंदी आहे। हाणे उनजे लाइ तमामु मामूली क़िस्म जा मेयर्स जेके आहिनि, सादा जेके आहिनि, सफ़ाई सुथराई जा ख़्यालु रखजनि, ॿारनि खे ऐं उन सॼी कम्यूनिटीज़ खे अलर्ट कजे ऐं ORS हिकिड़ी तमामु हिकिड़ी सादे क़िस्म जी हिकिड़ो जेको लिक्विड आहे उनजो हिकिड़ो फ्रीक्वेंट इस्तेमाल जो मामिलो आहे। मतिलबु इन लाइ का वॾी जेका आहे तव्हांखे ऑपरेशन थिएटर कोन खपनि, वॾा तव्हांखे ICUs न खपनि। पर इहा वरी बदकिस्मती आहे जो असांजो जेको प्राइमरी हेल्थ केयर आहे, मतिलबु जेके गवर्नमेंट डिस्पेंसरीज़ खां वठी जेके रूरल हेल्थ सेंटर आहिनि, बेसिक हेल्थ यूनिट आहिनि, उते बि इहे जेके आहिनि डायरिया कंट्रोल जा जेके आहिनि यूनिट क़ाइमु करे सघजनि था। पाणी त असां वटि आहे कोन, आहे त तमामु जेको आहे उहो कंटामिनेटेड आहे, गंदो आहे, उनमें वायरस आहिनि, उनमें तमामु घणा बैक्टीरियाज़ आहिनि ऐं ॿार जेके आहिनि न फ़क़ति इस्पतालुनि में, पंहिंजनि घरनि में, पर स्कूलनि में को तसवर न आहे त ॿारनि लाइ को साफ़ सुथरे पाणी जो बंदोबस्तु हुजे। सही डॉक्टर साहब, आख़िरी सवाल आहे, वक़्तु बि ॾाढो मुख़्तसिर आहे, मुख़्तसिर जवाब ॾिजो,
पर ज़रूरी सुवाल आहे, इन करे आउं सम्झां थो त इहो सुवाल अॼु रहिजी न वञे। पाण हुकूमत ते इंतिज़ामिया ते उन जी ॻाल्हि त कयूं था, पर आम माण्हू जेको आहे उहो बि किथे न किथे निगलिजेंसी जेका आहे उहा उन जी बि नज़र ईंदी आहे। पाणी साफ़ न पीअणु, सफ़ाई न करणु, या जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कई त टॉयलेट्स खां असां पाण थोरो हू कंदा आहियूं ऐं प्रॉपरली असां सफ़ाई जो निज़ाम बहितर कोन रखंदा आहियूं। खोड़ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हर माण्हू हर घर जूं पंहिंजे हथ में आहिनि। जेकॾहिं डायरिया थी वञे थो या कुझु बि थी वञे थो त अवेयरनेस न हुजण जो जेको आहे नुक़सानु उहो बि वधीक थींदो आहे। त हाणे उन में अव्हां कंहिंखे ज़िम्मेवारु करार ॾियो पिया, हुकूमत खे, इदारनि खे, सिविल सोसाइटी खे या आम माण्हू खे? न, इहा आहे त बुनियादी तौर ते इहा गॾियल ज़िम्मेवारी आहे। ज़ाहिर आहे हुकूमत जी त प्रायोरिटी त आहे कोन, न ई हुनजी विल आहे, न ई माण्हुनि खे उहा जेको आमतौरु जेको असां वटि हेल्थ केयर जे नाले में जेका फंडिंग आहे या जेके रिसोर्सिस आहिनि उन जो वॾो हिसो इसूलनि ऐं जेको आहे सॼी दुनिया वांगुरु इहो पब्लिक हेल्थ ते इस्तेमालु थींदो आहे, उनजी अवेयरनेस ते इस्तेमालु थींदो आहे। ऐं उहा अवेयरनेस जेका आहे फ़क़ति इहो न आहे त माण्हुनि खे रुॻो चइजे त पाणी गरम करे पियो, माण्हू साफ़ सुथरा थी रहो, पर उनजे लाइ हिकिड़ी वॾो इंस्टीट्यूशनलाइज़ क़िस्म जो इदारती नोयत जो कमु थींदो आहे। माण्हुनि खे इहो जेको आहे त इन लाइ, पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असां वटि पाणी समय ॻोठ आहिनि जिते अवेलेबल ई कोन्हे इन करे इहो त वरी सवाल ई बाद जो आहे त माण्हू उनखे कीअं उहो इस्तेमालु कनि, साफ़ करे पीअनि या न करे कनि। पर हाणे इहे सभु शयूं पंहिंजी जॻह ते, जेका अहम ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी जेका यूनिसेफ आहे ऐं WHO आहे उन वाश जे नाले सां पाकिस्तान में पंहिंजा प्रोग्राम्स लॉन्च करे रखिया आहिनि, जेको आहे वाटर एंड सैनिटेशन हाइजीन प्रोग्राम जेको आहे। हाणे उनजो जेको बुनियादी जेको पर्पज़ आहे इहो त माण्हुनि खे तमामु हेठि सिटे ते ऐं तमामु साधन तौर तरीक़नि सां इहो उन्हनि खे जेको आहे उनजी रहनुमाई कजे त कीअं हू पंहिंजी जेका ॿाराड़ी जी ज़िंदगी जंहिंमें रिसोर्सिस कोन्हे, डॉक्टर साहब माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि, कीअं माना उन्हनि खे पंहिंजो उहो सॼो कनि, पर उहा बि मतिलबु सॼो फेल्यूअर मॉडल आहे पाकिस्तान में वाश प्रोजेक्ट। सही, मतिलबु गॾियल ज़िम्मेवारी आहे, हर माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।